ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे कलोई मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। अब्दुल वहाब बलोच जी रिपोर्ट मुताबिक़ कलोई में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी क़िस्त ईंदे डिवाइस होल्डर सरगर्म थी विया। ग़रीब मुस्तहक़ बेवा औरतुनि जी आयल क़िस्त मां 1000 खां 1500 रुपया सरेआम नाजाइज़ कटवटी करण लॻा। ज़रियनि खां मालूम थियो आहे त कलोई पुलिस ऐं कुझु अताई सहाफ़ी बि डिवाइस होल्डरनि सां भाङे भाईवार बणियल आहिनि। कलोई जो सहाफ़ी अब्दुल वहाब बलोच कवरेज लाइ पहुतो त डिवाइस होल्डर ख़ालिद लुंड ऐं मास्टर आशिक़ लुंड सहाफ़ी अब्दुल वहाब बलोच सां बदतमीज़ी करे मोबाइल फ़ोन खसे वरिती ऐं मौतमार धमकियूं ॾियण लॻा। SHO कलोई खे दांह ॾियण बावजूदि को बि तदारुक न थियो, जंहिं सबबि सहाफ़ियुनि में पिणु ताव पखिड़ियल आहे। सहाफ़ी अब्दुल वहाब बलोच SSP थरपारकर खां मुतालबो कंदे चयो त नोटिस वठी डिवाइस होल्डरनि खे गिरफ़्तार करे क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं SHO कलोई खे ड्यूटीअ ते पाबंद करे सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।